अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नओं आहियां ख्वाजा नसीमुद्दीन नवीं ॾिसी रहिया आहियो सिंध रंग न्यूज़ HD। ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे हींअर अहम रिपोर्ट अवां सां शेयर कंदासीं अहमदपुर खां। अहमदपुर लॻ सिंध जे मशहूरु सूफ़ी ओलिया दरगाह शहीद बादशाह जो सालियानो उर्स मुबारक शुरू थी वियो आहे। दरगाह जे गादी नशीन फ़क़ीरनि अक़ीदतमंदनि चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ़्तिताह करे छॾियो। तफ़सील खां अव्हांखे आगाह कंदासीं त अहमदपुर लॻ सदर जी भटियूं में सिंध जे मशहूरु सूफ़ी ओलिया दरगाह जीअंदल फ़क़ीर कलोड़ो अल मारूफ़ शहीद बादशाह जो सालियानो 4 ॾींहंनि वारो उर्स मुबारक शुरू थी वियो आहे। उन सिलसिले में दरगाह जे गादी नशीन नाज़िम हुसैन कलोड़ो, पीरा फहादल शाह, पीर सैयद गुल मोहम्मद शाह राशिदी, सैयद गौस मोहम्मद शाह राशिदी, समाजी अॻवान प्रोफेसर नज़र हुसैन चन्ना, मेले जो ऑर्गेनाइज़र जमील अहमद जोखियो, इम्तियाज़ अहमद जोखियो, सदाम हुसैन कलोड़ो, मोहम्मद आसिम कलोड़ो ऐं ॿियनि दरगाह ते चादर चाढ़े मेहंदीअ जी रस्म अदा करण बैदि मेले जो इफ़्तिताह कयो वियो ऐं मुल्की सलामतीअ लाइ दुआऊं पिणु घुरियूं वयूं। उन मौक़े ते दरगाह जे गादी नशीन नाज़िम हुसैन कलोड़ो जो चवणु हो त मलाखिड़े जी पहिरीं धमाल सुभाणे कराई वेंदी, जंहिंमें सिंध ऐं पंजाब जे मल्ल पहलवाननि जा शानदार मल्ल मुक़ाबला कराया वेंदा ऐं मेले जूं 4 ई रातियूं सूफ़ी राग रंग जूं महफ़िलूं पिणु करायूं वेंदियूं, जंहिंमें सिंध जा मशहूरु रेडियो ऐं टेलीविज़न जा अदाकार फ़नकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो सिंध रंग न्यूज़ HD।